उमरकोट में कोहली ऐं कुंभर बिरादरी विच में प्लाट जो तकरार बरक़रार। कोहली बिरादरी जो एहतजाज ऐं इंसाफ़ जो मुतालबो। उमरकोट में डॉक्टर एम लाल वाघानी की रिपोर्ट मुताबिक उमरकोट वेझो ॻोठ वेहरो शरीफ में कोहली ऐं कुंभार बिरादरी के विच में ज़मीन की मालिकियत ते शुरू थियल तकरार 1 साल गुज़रण बावजूद अञा ताईं ख़त्म नाहे थी सघियो, जंहिं सबबि इलाइक़े में छिकताण जो माहौल बरक़रार आहे। कोहली बिरादरी के माण्हुनि उमरकोट प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरो कंदे प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए मसइले जो पुरअमन ऐं क़ानूनी तरीक़े से हल करण जो मुतालबो कयो आहे। प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कोहली बिरादरी के अगवाननि म्यूनिसिपल कमेटी मेंबर चेतन कुमार गोयल, एडवोकेट ओम प्रकाश कोहली, भगत भोमाराम कोहली, होदचंद कोहली, शोडान कोहली, कृष्ण कोहली ऐं ॿियनि चयो त असां ॼाणायल ज़मीन 12 साल अॻु ज़मींदार अब्दुल रज़ाक बूबर खां पैसनि एवज़ ख़रीद कई हुई। उन्होंने बताया 5 महीना अॻु कुंभर बिरादरी जा माण्हू हथियारनि सां हमलो करे प्लाट में मौजूद असांजी कखावनि झुपड़ियुनि खे पहाड़ी साड़े छॾियो, अंदर वेठल औरतुनि ऐं ॿारनि ते तशद्दुद कयो। उन दौरान फायरिंग सबबि देवन कोहली नाले नौजवान शख्स ज़ख़्मी थी पियो, जेको अञा ताईं अस्पताल में इलाज हेठि आहे। अॻवाननि चयो आहे त असां अमन पसंद माण्हू आहियूं, तंहिं करे डिप्टी कमिश्नर उमरकोट ऐं लाॻापियल अमलदारनि खे अपील था कयूं त सरकारी तौर ते प्लाट जी माप कराए हक़ीक़त मालूम कई वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। कोहली बिरादरी जे अॻवाननि जो चवणो त कुंभर बिरादरी जा जवाबदार प्लाट जी माप खां लवाए रहिया आहिनि, जंहिं करे ख़दशो आहे त मुस्तक़बिल में ॿीहर जहिड़ो थी सघे थो ऐं जानी नुक़सान जो ख़तरो वधी सघे थो। अॻवाननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते मामिलो हल करे न सिर्फ़ इंसाफ़ कयो वञे बल्कि इलाइक़े में अमन ईमान खे बरक़रार रखियो वञे। रिपोर्ट कर रहियो आहे डॉक्टर एम लाल वाघानी, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, सोशल मीडिया सेंटर सिंध। कुरान शरीफ खणी अची उनखे अमल में रोकियो थो वञे, अगरि हू चवनि था त हिननि खे माफ़ करणु ॾिनी वञे। ही तव्हां पियो हाणे ही ॾिसो मज़हबी उहो मुआवज़ो मुंहिंजो 40 एकड़ थियणु खपे, हिननि मुआवज़ो मूंखे ॾिनो आहे 1.25 एकड़, उहो मूं हिननि कोलनि खे विकिणी ॾिनो आहे, उन्हनि खां पैसा वरिता ऐं हिननि जो हक़ आहे हिनखे ॾिनो वञे। हिननि दादागिरी कई आहे, हुते हथियार बंदि माण्हू ॾियारिया आहिनि, उन में असांजे हिकिड़े माण्हू ते सिधा फेर कया आहिनि हिननि, उन माण्हू जो हथु ज़ाया थियो, उन सदमे में हुनजी माउ मरी वई आहे ऐं हुन सां बि अदालत थियणु खपे जंहिंखे धकु लॻल आहे, जंहिंजो हथु कटियल आहे ऐं हिननि सां इंसाफ़ कयो वञे। हीअ बि ग़रीब माण्हू आहिनि, असांजो हुते खातो आहे, उन खाते जी जेका सर्विस बनी जो खातो आहे 1.25 एकड़ हिननि खे मोहर ॾेई ॾिनो आहे। सर्वे ज़मीन मां हिननि खे कुझु छो कोन विकियो, तव्हां उहो छो विकियो जेको सरकारी आहे? उहो मुंहिंजो बाग़बान सर, मुंहिंजी तव्हां मालिक त कोन आहे सरकारी, हुन मां पीस ॾियो आहे त पोइ सही कोन? असांजो पराई ज़मीन विकिणी ॾिनी? पराई ज़मीन कोन्हे, मुंहिंजी पंहिंजी हुते कंहिंजो खातो हिननि जो कोन्हे। हीअ हिते असल आहिनि किथे जा, असीं त हिते रहियासीं आहियूं, असांजे मूं वटि 1889 जो नकल पियो आहे। असांजो इहो असांजे माना थर जो रवाज़ आहे। 1889 में वरिती कोन्हे, नकल मोड़ पियो असांजे अमलदारनि जी छो कोन तव्हां सरकारी जो विकी? असां सरकारी कोन्हे, सरकार असांखे मुआवज़ो असांजो मुआवज़ो आहे न असांजो साईं। असांजी दुनिया विकिणे वठी आहे, असीं छो कोन आसे पासे में असीं विकिणी कोन था सघूं। असांजी केतिरे में ज़मीन ॾिनी आहे? असांजी ज़मीन असांखे ॾिनी आहे, हिन में लिखियलु हूंदो केतिरी 15 लाख। अच्छा, जॾहिं विकी उन टाइम उन्होंने दावा कई है, उनका पोइ दावा कई है, 2013 जो स्टॉक पेपर पियो आहे, 2013 में मोहर ॾिनी आहे। हमारे कोर्ट में केस हले पियो, वो केतिरे टाइम खां हले पियो? वो कोर्ट में 6 महीने एफआईआर कराई आहे। हीअ जेका माप थिए पई कोर्ट जे चवण ते थिए पई या वहाँ पाण माप कराए? डीसी कराए, रेवेन्यू डिपार्टमेंट मैटर आहे, हुन ते डीसी साहब कराए। अच्छा, जॾहिं कल्ह विया तॾहिं वियासीं, हिननि वरी अमल खे रोकियो वियो आहे। असां चऊं था, ही तव्हां ॻाल्हि कई आहे न त सरकारी पूरो अमरकोट शहर सरकार ते वेठल, तव्हांखे ज़ाती ख़बर किथे सर्वे न आहे। असां मिसकिन आहियूं, असांजो हक़ थिए थो, अगरि ही दावा कनि त असांजो आहे। अवां सां एक्चुअली ज़ुल्म थियो 2013 में, 2013 वरितो जी। ऐं 2014 में साईं वटि असीं मरूम साईं अली मुर्दा शाह वटि वियासीं। हू धणी करे थिया आहिनि 2013 में थिया आहिनि या पोइ जाॻिया? 2014 में असीं साईं वटि वियासीं त साईं असांखे स्कूल ॾिनी वञे। हिते साईं असांखे स्कूल ॾिनी, कोहली ऐं माली पाड़ो असांखे स्कूल ॾिनी आहे। हिकिड़ो कमरो विरांडो ठहियल आहे, स्कूल ठहियल आहे, ठीकु आहे। 2000 हींअर बि मौजूदु आहे असांजे नाले ते, कोहलियुनि जे ऐं मालियुनि जे नाले ते स्कूल ठहियल आहे, साईं अली मुर्दा शाह ॾिनी आहे। ऐं उन में ही अञा पोइ छोकिरनि खे पढ़ाइण कोन था ॾियनि, तव्हां भले सर्वे करो। 2015 में
2015 में पोइ हिननि माना उते जेको असांजे माना जेको लोड़ा वोड़ा ॾिनल हुआ गुंदियूं लॻल हुयूं हिननि माना ब्लेड लॻाए उन टाइम माना इन ट्रैक्टर हणी छॾियो। पोइ साईं नूरली शाह वटि फ़ैसिलो रखियो। साईं वरी असां दरगाह में कसम बि खणायो, क़ुर बि खणायो, दुनिया में खणायो। साईं वरी फ़ैसिलो ॾिनो हाजी बका साहब खे। साईं वरी हुते फ़ैसिलो हाजी बका साहब फ़ैसिलो कयो त हुननि त ई बीठा ई कोन कूड़ा निकिता आई कोन। ऐं उते ई रवाना थी विया। केर केर नाला छा आहे? जो मूसो आहे, लुकमान आहे, अयूसा कुंबर, लुकमान कुंबर, इहो जेको भाउ आहे न इहो असांखे मुतालबो जो आहे जी मुतालबो असांजो मुताबिलो इहो आहे त असांखे माना असांखे इंसाफ़ थियो वञे, असांखे हक़ ॾिनो वञे, असांखे इंसाफ़ थियो वञे। बसि 13 में ये एफिडेविट है 2013 में 1 एकड़ 10 गुंठा वरितोसीं। इहो प्लाट असां वटि रहियो हींअर जेको 6 महीने में कुंभारनि अची हिन प्लाट ते अची कब्ज़ो कयो। असांजे जेके दुखी हुयूं या जेको असांजा हुआ गाॾियूं ठहियूं आहिनि, हिकिड़े मां खे गोली लॻी, शरीर ज़ख़्मी थियो, जेको ज़ेर इलाज अस्पताल आहे। हींअर हुनजी तबियत कुझु बहितर आहे। इहो प्लाट असांखे ख़ाली करायो। अमलदारनि इहा चयो, पुलिस वारनि ऐं जेको रेवेन्यू अमलदार चयो ॿई धुरियूं प्लाट ख़ाली करो। असां इहो चऊं था त हिननि खे अगरि हिननि जो सर्वे आहे, हीअ दवा कंदा असांजी सर्वे आहे, अगरि हिननि जी सर्वे आहे त भले रेवेन्यू अमलदारनि खे माफ़ करणु ॾिनी वञे। हींअर जॾहिं 7 तारीख़ ते जॾहिं रेवेन्यू अमलदार माफ़ करण लाइ विया त साॻी हिननि औरतुनि अची क़ुर शरीफ़ खणी अची पोयां अची अलाओ तकबीर जा नारा हणी अची उन्हनि अमलदारनि खे जेको माफ़ करणु कोन ॾिनी वई, इहो अमल रोकियो वियो। असां चऊं था अगरि हिननि जी बनी आहे त हिननि खे माफ़ छो कोन था करनि? अगरि हिन जी सर्वे आहे त माफ़ करणु ॾिनी वञे त पूरो शहर तव्हांखे ख़बर आहे, पूरो शहर सरकारी आहे। हीअ सर्वे नंबर 2 असां हिननि खां वरिती आहे। हिननि जो मुआवज़ो प्लाट 1 एकड़ 10 गुंठा असां वरिती आहे। असां ग़रीब मिसकिन माण्हू आहियूं। तक़रीबन हिन प्लाट में 5 ॼणा इन साॻी असांजे प्लाट में भाईवार आहिनि। असां मिसकिन खां ज़ुल्म, असां अहला अख़्तियारनि खां, हिते लोकल क़यादत खां, डिप्टी कमिश्नर खां, सुप्रिंटेंडेंट ऑफ पुलिस खां अपील था करूं त हिन बनी खे माफ़ कई वञे। अगरि हिननि जो आहे त हिननि खे ॾिनी वञे, असांजो त को एतिराज़ न आहे। अगरि इहा सरकारी आहे त असांजो हक़ आहे, असां हिननि खां वरिती असांखे ॾिनी वञे। इहा तो तव्हां 6 महीने में हिकिड़ो वीडियो वायरल थियो हूंदो जेको देवन कुमार कोहली खे साॼी बाह में गोली लॻी हुई ऐं कुंभार कम्यूनिटी जे माण्हुनि अची उन घर अंदरि दाख़िल थी उनजी सिस्टर खे वारनि में झले तशद्दुद करे कपिड़ा फाड़े रिपीटर लाइ सिधा फायर कया, जेको देवन कुमार खे साॼे बाह में लॻी। ऐं उनखां पोइ जेको FIR दाख़िल थी आहे। FIR हींअर जेको इहो केस पेंडिंग आहे, कोर्ट में अंदर आहे। दरअसल ॻाल्हि इहा आहे त इहो प्लाट 2013 में बबरनि खां देवन कुमार ऐं हुनजे पीउ प्लाट वरितो किशन, ऐं उहो जेको 2025 में कुंभार कम्यूनिटी जे माण्हुनि अची उन प्लाट अंदरि दाख़िल थी कब्ज़ो करे वेही रहिया हुआ। तॾहिं वञी पुलिस उते अची सरज़मीन ते ॿिन्ही धुरियुनि खे प्लाट ख़ाली कराया ऐं उन्हनि खे चयो वियो त हींअर ॿई धुरी, हींअर मामिलो गर्मा गर्मी वारो आहे, उन जे करे ॿई धुरियूं उथी वञो ऐं उहा इंसाफ़ थींदो। उनखां पोइ जेको अॼु ताईं इंसाफ़ कोन थियो आहे। ऐं हींअर वञी जेको कोहली कम्यूनिटी वञी DC खे EC खे एप्लीकेशन ॾिनी त जेकॾहिं कुंभार कम्यूनिटी जो प्लाट आहे त हुन खे ॾिनो वञे, ऐं जेकॾहिं कोहली कम्यूनिटी प्लाट हुजे त असांखे ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। तॾहिं हींअर 7 तारीख़ ते 11 महीने जी 7 तारीख़ ते रेवेन्यू डिपार्टमेंट वञी उन जाइ सरज़मीन ते पहुती ऐं उते माफ़ करण लाइ जिते कुंभार कम्यूनिटी जा माण्हू ऐं कुझु औरतूं क़ुर पाक जा किताब खणी उते मज़हबी रंग ॾियण जे लाइ उते आया। पोइ उन मज़हबी रंग जे डप सबबु मुख़्तियारकार ऐं रेवेन्यू डिपार्टमेंट वारा विया हलिया। तंहिंजे करे असीं आला इख़्तियारनि खां ऐं SSP उमरकोट, DIG मीरपुर ख़ास, IG सिंध खां रिक्वेस्ट कयूं त प्रोपर तरीक़े खां इन्वेस्टिगेशन जांच करे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। थैंक यू वेरी मच।